पढ़ाए पोइ उन्हनि खे सनद ॾेई ऐं उन्हनि खे फ़ारिग़ तहसील करे चइबो आहे। मुंहिंजा दोस्तो, क़ुरान मजीद अल्लाह जो किताब आहे जंहिंजे लाइ रब थो फरमाए त ला रैब फ़ीह। हीअ अल्लाह जो उहो किताब आहे जंहिंमें को बि शक कोन्हे। पर क़ुरान मजीद खे पहिरियों बयानु कंदड़, पहिरियों सम्झंदड़, पहिरियों उनखे मथां अमल कंदड़ अल्लाह जो रसूल मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं। क़ुरान मजीद ईअं सम्झो त हिकु इजमाली किताब आहे। काफ़ी शयूं उन में मुजमल आहिनि। मुजमल जी माना आहे कुझु उन्हनि जी माना, मक़सद, मतिलबु मख़फ़ी। उन इजमाल खे बयानु कंदड़, तफ़सील कंदड़, वाज़िह कंदड़, चिटो कंदड़ काइनात जो सरदार मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं। तंहिंजे करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ौल खे माना ज़ुबान मुबारक मां जेके बि लफ़्ज़ जारी कयूं या ज़ुबान मुबारक मां जेके भी अल्फाज इस्तेमाल क्यों उनके कौल चइबो आहे। त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे कौल ऐं पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़ेल ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वाक़िआत हालात खे हदीस थी चइजे। तंहिंजे करे इल्म हदीस क़ुरान खां बाद में दर्जो इल्म हदीस जो आहे ऐं इल्म हदीस जे पढ़ण ऐं पढ़ाइण जूं वॾियूं बरकतूं आहिनि। हुज़ूर अनवर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह रब्बे ज़ुल जलाल उन शख़्स खे तरोताज़ा बनाए, ख़ुशि बनाए ऐं उन जे हालात खे अल्लाह रब्बे ज़ुल जलाल दुरुस्त बनाए जंहिं मुंहिंजे क़ौल खे माना मुंहिंजे हदीस खे यादि करे ऐं पोइ वरी उन खां बाद में ॿियनि ताईं पहुचाए। अरफ़ात जे मैदान ते हुज़ूर अनवर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज्जतुल वदा जे मौक़े ते पाण फरमाई त फल यो बल्लिगु शाहिदुल गाइब, जेके तव्हां मौजूदु आहियो इहे मौजूदु इन मुंहिंजे इल्म खे, हदीस खे, मक़सद खे, मतिलब खे पोयनि ताईं पहुचायो। हज़रत इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह इन जे मथां बाब रखंदो किताबुल इल्म में त इन जो मक़सदु ई आहे फल यो बल्लिगु शाहिदुल गाइब, त माना हदीस पढ़ो, उस्ताद पढ़ाए थो उहो शाहिद आहे। हाणे तव्हां ग़ाइबनि ताईं उहा हदीस पहुचाए छॾी। हाणे उन हदीस जी ज़िमेदारी अव्हां ते आहे, पोइ पोयनि ताईं पहुचाइण अव्हां जी ज़िमेदारी आहे। तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ साथियो, हदीस जे पढ़ण सां शागिर्द पढ़ंदो उते छा चवंदो, क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुतालियो कंदो त बि चवंदो क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उस्ताद जे आॾो पढ़ंदो क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। भेरा ॾींदो क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जंहिं मदरसे में हदीस पढ़ाई थी वञे त उन मदरसे जे अंदरि काइनात जे सरदार हुज़ूर अनवर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सवा दफ़ा दुरूद शरीफ़ पढ़ियो थो वञे ऐं यकीन कयो त जिते अल्लाह जे रसूल ते दुरूद पढ़े उते यकीनन अल्लाह जे रहमतुनि जा मींहं वसंदा आहिनि। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन सल्ला अलैहि सलातन वाहिदतन सल्लल्लाहु अलैहि अशर मर्रातिन, जेको मुंहिंजे मथां हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ंदो आहे अल्लाह उन जे मथां 10 रहमतूं नाज़िल कंदो आहे। हाणे कम अज़ कम घटि में घटि थो बयानु कयां, हर हिकु शागिर्द रोज़ाना 100 हदीसूं पढ़े त उन 100 हदीसुनि जे पढ़ण जे दफ़ा 100 दफ़ा पैगम्बर ते दुरूद पढ़ी, मुताले में 100 दफ़ा, उस्ताद जे आॾो 100 दफ़ा, तकरार जे अंदरि 100 दफ़ा, 300 दफ़ा ॼण की हिकु तालिब दुरूद पढ़ियो। हाणे 300 दफ़ा हिकिड़ो तालिब, 300 दफ़ा ॿियो तालिब, 6 ॼणा आहिनि त इहे 6 ॼणा जेकॾहिं हदीसूं पढ़ंदा वञनि त रसूलुल्लाह ते केतिरो दुरूद थियो। यकीनन उन मदरसे उन इलाइक़े जे मथां अल्लाह जे रहमतुनि जा मींहं वसंदा आहिनि। रुगो उहो मदरसो आबाद न थींदो आहे बल्कि उन जो इलाइक़ो बि आबाद थींदो आहे। मींहं वसंदो हिकिड़े जाइ ते आहे पर उन जा असरात मुख़्तलिफ़ जायुनि ते पवंदा आहिनि। अज़ीज़ दोस्तों, ही फ़न्ने हदीस आहे। हदीस पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे कौल ऐं फ़ेल ऐं अहवाल खे चइबो आहे। हुआ इल्मुन युअरफ़ु बिही अक़वालु रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अफ़आलुहु व अहवालुहु। अहिड़े इल्म खे चइबो आहे जंहिं इल्म में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कौल बयानु थियनि,
जंहिंमें पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उथण वेहण खाइण पीअण घरू ज़िंदगी ॿाहिरि जी ज़िंदगी इहा सभु हदीस आहे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कुझु चयो ज़ुबान मुबारक मां उहा बि हदीस, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो कुझु कयो उहो बि हदीस, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा जेके हालात आहिनि उहे सभु हदीस आहिनि। तंहिंजे करे इल्म हदीस जी तारीफ़ उहा इल्मुन युअरफ़ु बिही अहवालु युअरफ़ु बिही अक़वालु रसूलिल्लाह व अफ़आलुहु व अक़वालुहु। ऐं इल्म हदीस जो मौज़ू छा आहे? मौज़ू जी माना ही आहे त जंहिंजे बारे में बहस कयो वञे, जंहिंजे हालात जे बारे में गुफ़्तगू कई वञे, जंहिंजे हालात जे बारे में बहस कजे त इनखे मौज़ू चइबो आहे। तव्हां हेठि किताबनि में पढ़ी आया हो त हदीस जो मौज़ू ज़ाते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिन हैसु अन्नहु रसूलुल्लाह, ज़ाते रसूलुल्लाह मिन हैसु अन्नहु रसूलुल्लाह, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते मुबारक हिन फ़न जो मौज़ू आहे। ऐं उन खां बाद में हिन इल्म जे पढ़ण जो गर्ज़ छा आहे? हर हिकु शइ जे लाइ गर्ज़ ऐं मक़सदु आहे। को माण्हू जेकॾहिं हर थो काहे त उनजो मक़सदु आहे, को जेकॾहिं दुकान थो खोले त उनजो मक़सदु आहे, को जेकॾहिं मज़दूरी थो करे त उनजो मक़सदु आहे। हर हिकु शइ जो गर्ज़ ऐं मक़सदु आहे। त हिन हदीस पाक जे पढ़ण जो मक़सदु उलमान मुख़्तलिफ़ लिखिया आहिनि। थुल्हे लेखे इहा त अल्फ़ौज़ बि सआदत दारैन, हदीस पढ़ंदा वञो दुनिया ऐं आख़िरत जूं कामयाबियूं तव्हांखे हासिलु थियनि। हदीस जे पढ़ण सां दुनिया ऐं आख़िरत जूं कामयाबियूं। ऐं ॿिए नंबर में हदीस जे पढ़ण ऐं पढ़ाइण जे लाइ जेके दुआऊं आहिनि हुज़ूर अनवर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं, हदीस जे पढ़ण सां उन्हनि दुआउनि खे अल्लाह इन जे पुखे में रखे छॾींदो आहे त तव्हां हदीस पढ़ंदा वेंदव त उन्हनि हदीसुनि जे अंदरि जेके अव्हां जे लाइ दुआऊं आहिनि, अल्लाह जे रसूल जेके दुआऊं कयूं उहे तव्हांखे हासिलु थियनि। टे नंबर में गर्ज़, अल्लाह जो रसूल समूरे मुसलमाननि जो महबूब आहे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जेके बि मुसलमान कलमो था पढ़नि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, अल्लाह जो रसूल असांजो महबूब आहे। ऐं महबूब जो कलाम तमामु पसंदि हूंदो आहे, महबूब जो कलाम बि महबूब हूंदो आहे। हदीस जे पढ़ण मां रसूलुल्लाह जे कलाम मां हलावत ऐं लज़्ज़त हासिलु करणी आहे। मुसलमान खे जेको रसूलुल्लाह जे कलाम मां मेठाज, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे कलाम मां जेका लज़्ज़त हासिलु थींदी आहे उहो शायदि क़ुरान खां सवाइ ॿिए किथां बि हासिलु न थींदो आहे। महबूब जो कलाम हर वक़्त में हर हिकिड़े इंसान खे पसंदि हूंदो आहे ऐं महबूब जे कलाम मां लज़्ज़त ईंदी आहे, महबूब जे कलाम मां मेठाज हासिलु थींदी आहे। हदीस जे पढ़ण मां इहा ई मक़सदु आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस खे पढ़ंदा वञूं त उहा मेठाज ऐं उहा लज़्ज़त असांखे हासिलु थिए। आख़िर में ही बि आहे त हदीस जे पढ़ण सां रसूलुल्लाह सां ताल्लुक़ु क़ाइमु थी पवंदो आहे। जंहिंजो तव्हां तज़किरो कंदव त उन सां तव्हांजो क़ल्बी ताल्लुक़ पैदा थींदो। हुज़ूर अनवर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको जंहिंसां मुहबत रखंदो आहे त उनजो अक्सर बयानु कंदो आहे। मन अहब शयन फ़अक्सर ज़िक्रहु, जंहिंजी मुहबत जंहिंसां उहो अक्सर उनजो बयानु कंदो। जंहिंजी मुहबत कुतनि सां कुतनि जो वेठो बयानु कंदो, कुकड़नि सां कुकड़नि जो बयानु कंदो, ज़मीन सां ज़मीन जी तारीफ़ कंदो, तिजारत सां तिजारत जी ॻाल्हि कंदो। जंहिंसां मुहबत आहे उनजो बयानु कंदो। जंहिंजी मुहबत काइनात जे सरदार मुहम्मदुर रसूलुल्लाह सां त उहो उनजो हदीस वेठो पढ़ंदो, उनखे लज़्ज़त ऐं मुहबत उते ईंदी। मुंहिंजा अज़ीज़ साथियो, हे हदीस जे पढ़ण मां गर्ज़ ऐं मक़सदु आहे। हदीस जो लफ़्ज़ वरितलु आहे अम्मा बिनिअमत रब्बिक फ़हदिस, मुंहिंजा महबूब मां अल्लाह तुंहिंजे मथां इनाम जेके कया आहिनि, मां अल्लाह जेके तुंहिंजे मथां एहसान कया आहिनि, इहे सभु तूं बयानु कर, खोले खोले बयानु कर। पोइ अल्लाह जे रसूल जो कुझु बयानु कयो त उनखे हदीस थी चइजे। तंहिंजे करे क़ुरान मजीद जे इन आयत मां उलमा था फरमाइनि त अम्मा बिनिअमत रब्बिक फ़हदिस, त इन मां हदीस जो लफ़्ज़ वरितलु आहे। तंहिंजे करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कौल खे जेका हदीस थी चइजे उनजो माख़ज़ बि क़ुरान आहे, उनजे लाइ दलील बि क़ुरान आहे। ऐं ॿिए नंबर में क़ुरान मजीद अल्लाह जो कलाम आहे। पोइ अल्लाह पाण क़दीम आहे, अल्लाह पाण अज़ली ऐं अबदी आहे। ज़माने माज़ी में हलिया वेंदो त अल्लाह खे किथे बि इंतिहा कोन थो लॻे।
ज़माने मुस्तक़बिल में भी अल्लाह के किथे इंतिहा कोन्हे, काई शइ हुई कान, अल्लाह हुयो, सभु कुझु न हूंदो, अल्लाह हूंदो। तंहिंजे करे अल्लाह अज़ली ऐं अबदी आहे, अल्लाह क़दीम त अल्लाह जो कलाम बि क़दीम, अल्लाह पाण क़दीम त उनजो क़ुरान बि क़दीम, हुज़ूर अनवर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हादिस, तंहिंजे करे उनजो कलाम बि हादिस, इन जे करे रसूलुल्लाह जे कलाम खे हदीस थी चइबी आहे। अज़ीज़ दोस्तो, हदीस जा किताब तमामु घणा आहिनि। हदीस जे लिखण जी शुरूआत हुज़ूर अनवर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक़्त में कुझु सहाबा हदीस लिखंदा हुआ। हर लिख दौर जे लिखण जो तरीक़ो पंहिंजो आहे। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे वक़्त में भी हदीस के किताबत लगी आहे। जॾहिं त हज़रत अब्दुल्ला बिन अमिर बिन आस रज़ी अल्लाह तआला अन्हु पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी आहे, उहो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हदीसूं लिखंदो हो। किन सहाबन हज़रत अब्दुल्ला बिन अमिर बिन आस के चयूं त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम कॾहिं ख़ुशी में हिन, कॾहिं नरमी में हिन, उन वक़्त जूं त हदीसूं लिखे, पर कॾहिं पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम कावड़ में हिन, कॾहिं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हालत ग़ज़बनाक आहे, त उहे त हदीसूं न लिख। तंहिंजे करे हज़रत अब्दुल्ला बिन अमिर बिन आस पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम खां जॾहिं इन ॻाल्हि खे पुछा कई त साईं कॾहिं तव्हां नरमी में, कॾहिं तव्हां ख़ुशीअ में, उहे त तव्हांजे कलाम ज़ुबान मां निकिरे उहो त लिखां, पर कॾहिं तव्हां कावड़ में ऐं ग़ज़ब में हो, छा उहे न लिखां? पाण फरमाई त न, हिन ज़ुबान मां हालत ख़ुशीअ में बि अल्लाह हक़ खे जारी कंदो आहे, हालत कावड़ में भी हितों हक़ जारी थींदो आहे, कॾहिं बि कूड़ ऐं ग़लति लफ़्ज़ मुंहिंजे ज़ुबान मां जारी न थींदा आहिनि। हर हालत में तोखे इजाज़त आहे हदीस लिख। तंहिंजे करे हज़रत समरा जी भी इन सहीफ़ो हो त हदीस के आम तौर ते इहो मां लफ़्ज़ इन जे करे चवां थो, काफ़ी अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि जेके एतिराज़ कंदा आहिनि त हुज़ूर अनवर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक़्त में हदीस कोन लिखी वई आहे, बाद में हदीस के किताबत लिखी लगी आहे, या बाद में हदीस लिखी वई आहे। ईअं न, बल्कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक़्त में भी सहाबा मां काफ़ी अहिड़े क़िस्म जा माण्हू आहे जेके हदीस लिखंदा हुआ। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु, हज़रत अबू हुरैरे तो फरमाए त अब्दुल्ला बिन अमिर बिन आस लिखंदो हो, मां न लिखंदो हो। हज़रत अबू हुरैरे तो चवे त हज़रत अब्दुल्ला बिन अमिर बिन आस पैगम्बर जूं हदीसूं लिखंदो हो, मां न लिखंदो हुउमि। इन जे करे अब्दुल्ला बिन अमिर बिन आस जे लिकिताबत अबू हुरैरो भी साबित थो करे। बाक़ी रहे मसइलो ही हिकु एतिराज़ तालिबन खे त पोइ रिवायत में अबू हुरैरे जूं रिवायतूं घणियूं आहिनि, हज़रत अब्दुल्ला बिन अमिर बिन आस जी अहादीस में रिवायतूं घटि आहिनि। वजह छा आहे, सबबु छा आहे? उनजो सबबु ही आहे, हज़रत अबू हुरैरा रहियो मदीने में, मदीनो इल्म जो मरकज़ हो, मदीने जे तरफ़ जाॾऊं काॾऊं मुसलमान कही थे करे आया, तंहिंजे करे हू मरकज़ में हो। हज़रत अब्दुल्ला बिन अमिर बिन आस पोइ वञी करे शाम में रहियो, उन जे करे अब्दुल्ला बिन अमिर बिन आस वटि तुलाबा जी कसरत न हुई, उन जे करे उन जी रिवायत कसरत सां न आहे। हज़रत अबू हुरैरो मदीने में मरकज़ में इल्म जे उन मरकज़ में रहियो, जाॾऊं काॾऊं माण्हू ईंदा विया त अबू हुरैरो उन्हनि खे पढ़ाईंदो वियो। इन जे करे हदीसूं अबू हुरैरे जूं रिवायत ज़्यादा आहे। ही आहे किताबत हदीस पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक़्त में। ऐं उन खां बाद में हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़, जंहिंखे ख़ुलफ़ाए राशिदीन में भी शुमार कयो वियो आहे, हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ ॿिए हिजरी में हिन ॻाल्हि जो अहसासु कयो, हिन ॻाल्हि जे लाइ उहो फ़िक्रमंद थियो त आस्ते आस्ते पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस जन जन माण्हुनि खे यादि आहे, उहे माण्हू वफ़ात कंदा वेंदा त पोइ त इहो इल्मु, इहो ख़ज़ानो ख़तमु थी पवंदो। तंहिंजे करे हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जॾहिं त ख़लीफ़तुल मुस्लिमीन ऐं अमीरुल मोमिनीन ख़ुलफ़ाए राशिदीन में जंहिंजो शुमार आहे, उन पंहिंजे गवर्नरनि खे कुंड कुड़छ में ऐलान करे छॾी, हुकुमनामा जारी करे छॾी त हदीस जी तजवीन थिए, हदीस खे किताबत वारी शक्ल लॻे, हदीस खे लिखियो वञे। तव्हां त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जा कौल नबी अकरम सल्लल्लाहु
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़ेल पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा वाक़ियात किताब में महफूज़ थियनि ता त पोइते उम्मत जी रहनुमाई थी। बाद में उम्मत जेका ईंदी त उन उम्मत जी रहनुमाई थे। इन जे करे हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमहुल्लाह इहो हुकुम जॾहिं जारी कयो त पहिरियों किताब हदीस जो लिखियो इहो अल्लामा ज़ुहरी आहे, शहाबुद्दीन ज़ुहरी। किन लिखियो आहे त मुहम्मद बिन अबी बकर बिन हज़म पहिरें हदीस जी किताब लिखियो आहे मुहम्मद बिन अबी बकर बिन हज़म। किन लिखियो आहे त पहिरियों किताब लिखियो आहे हज़रत इमाम ज़ुहरी। ॿई थी सघनि था छो त उन वक़्त जे अंदरि मुवासिलाती निज़ाम एॾा कोन हा। कंहिं कुंड में इब्न ज़ुहरी लिखियो, कंहिं कुंड में मुहम्मद बिन अबी बकर लिखियो। बहरहाल हे ॿियो दफ़ो हदीस खे तदवीन लॻी आहे उहा बि ख़ुलफ़ाए राशिदीन हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जे दौर में जॾहिं त इब्न शहाब हज़रत इमाम ज़ुहरी जी वफ़ात 125 में आहे ऐं जॾहिं त मुहम्मद बिन अबी बकर जी वफ़ात 120 में आहे त उहो ॿी हिजरीअ में बि हदीस जी तदवीन थी आहे। ॿी हिजरीअ में बि हदीस खे किताबत लॻो आहे। उन खां बाद में ही किताब आहे बुख़ारी। हिन जे मुसन्निफ़ जा कुझु हालात ख़ुदि किताब बुख़ारीअ जा बि कुझु हालात। हज़रत इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह 13 शव्वाल 194 में ॼाओ आहे। 13 शव्वाल 194 जुम्मे जी राति इमाम बुख़ारी जी पैदाइश आहे। अजीब अंदाज़ा हज़रत इमाम बुख़ारी ॼाओ त मादरज़ाद नाबीन हो, माउ जे पेटां ॼाओ त नाबीन न हो, नाबीन हो ॾिसी न पियो सघे। हज़रत इमाम बुख़ारी जी अम्मा वालिद बार बार दुआऊं घुरंदी त मुंहिंजा रब पुट बि ॾिनई ऐं उहो पुट वरी नाबीन। अम्मा जी दुआ बच्चे जे लाइ ज़रूरु क़बूल थिए। आख़िर दुआऊं कंदे कंदे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम ख्वाब में आयो। इब्राहीम अलैहिस्सलाम बि हज़रत इमाम बुख़ारीअ जे अम्मा खे बिशारत ॾिनई त अल्लाह तुंहिंजे पुट खे बीनाई ॾींदो, अखियूं ॾींदो, सुबुह जो उथे त पुट पंहिंजे लिखे वेठो ॾिसे। हे इमाम बुख़ारी आहे। हज़रत इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह 10 सालनि जो आहे क़ुरान जो हाफ़िज़। 10 सालनि जे उमिरि में क़ुरान जो हाफ़िज़। 10 सालनि जे उमिरि में हो त हिफ़्ज़ खां बाद में इमाम बुख़ारी हदीस यादि करणु शुरू कयईं। पुराणे दौर में किताब आॾो कोन हो, तालिब वञी करे उस्तादनि खां ॿुधी करे हदीस यादि कंदा हुआ। त हज़रत इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह बि हदीस यादि करणु शुरू कयईं। त पोइ 10 सालनि जे उमिरि में आहे इमाम दाख़िली जे नाले सां वॾे में वॾो मुहदिस आहे। उन जे हल्के तदरीस में जॾहिं आयो त हज़रत इमाम बुख़ारी नंढड़ो हो, तंहिंजे करे वॾा आलिम वॾा उस शागिर्द वेठा हुआ। इमाम बुख़ारी कंहिं कुंड ते वञी करे वेहंदो हो। हज़रत इमाम बुख़ारी पंहिंजे उस्ताद खे दौरान तालीम लुकनो थो ॾे। हो रिवायत थो करे अन अबी ज़ुबैर अन इब्राहीम। हो नंढड़ो 10 सालनि जो थो चवे त साईं न अन अबी ज़ुबैर न आहे, ज़ुबैर बिन अदिया, ज़ुबैर बिन अदिया अन अबी ज़ुबैर न आहे। त हज़रत इमाम दाख़िली हैरान थी वियो त इहो केरु आहे। ज़ाहिर थियो त हीउ नंढड़ो आहे, 10 सालनि जो आहे। इमाम बुख़ारी वञी करे पंहिंजे किताब खे घर में ॾिठई त वाक़ई जीअं नंढड़ो चवे थो त ईअं ई आहे। हे आहे इमाम बुख़ारी जी ज़हन जी ज़कावत। मुंहिंजा अज़ीज़ साथियो, उन खां बाद में इमाम दाख़िली उस्ताद पंहिंजे शागिर्द हज़रत इमाम बुख़ारी खे वॾे एज़ाज़ ऐं इकराम सां पंहिंजे भरिसां विहारींदो हो। हज़रत इमाम बुख़ारी जी ज़हनो ज़कावत अॼु के कंप्यूटर खां बि मथे। हज़रत इमाम बुख़ारी सां गॾु उन जा जेके साथी आहिनि उहे बयानु था कनि। हिकिड़े जाइ ते वियासीं उस्ताद वटि पढ़ण जे लाइ। उस्ताद हदीस पढ़ाए पियो, असां लिखूं पिया। इमाम बुख़ारी चुप करे वेठो हो। नेठि आख़िरकार हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो, ॿियो ॾींहुं गुज़रियो, टियों ॾींहुं गुज़रियो। दोस्तनि शागिर्दनि इमाम बुख़ारी जे मथां तनक़ीद कयूं, तुंहिंजे सफ़र मां तुंहिंजे अचण मां को फ़ाइदो त कोन्हे को, तूं आयो ई चुप करे वेठो हुई। असां त हे हदीस जा किताब लिखूं था, वापसि थींदासीं त असां हदीस जा ख़ज़ाना खणी वेंदासीं, तूं छा खणी वेंदे। जॾहिं हज़रत इमाम बुख़ारी खे इंतिहाई तनक़ीद जो निशानो बनायूं त हज़रत इमाम बुख़ारी शुरू थी वियो जे तव्हां पंहिंजा सहीफ़ा खोले ॾिसो त मां पढ़ां थो 15,000 हदीसूं यादि हिकिड़े जाइ ते पढ़ी करे ॿुधाई।
15,000 हदीसूं हिकिड़े जाइ ते इमाम बुखारी उन्हनि खे पढ़ी करे ॿुधायो, हता कि उहे दोस्त पंहिंजे अञा किताबनि जी तसहीफ़ हज़रत इमाम तसहीह इमाम बुखारी खां कराइनि पिया त बुखारी ॿुधाए त असां हाणे लिखत सही कई आहे या ग़लति कई आहे। इहो आहे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह। मुंहिंजा अज़ीज़ साथियो, जेको जंहिं मसइले में मशहूरु थींदो आहे उन में मुब्तला बि थींदो आहे, उन में उनजा इम्तिहान बि थींदा आहिनि, आज़माइशूं बि थींदियूं आहिनि। इमाम बुखारी ज़हन में मशहूरु त इमाम बुखारी जा इम्तिहान बि शुरू थिया। इमाम बुखारी हिकिड़े जाइ ते आयो, उतां जा उलमा 10 आलिम कम अज़ कम पाण में मशवरो कयूं त इमाम बुखारी जो ज़हन मशहूरु आहे। इमाम बुखारी जो अॼु माण्हुनि जे आॾो इम्तिहान कजे। 10 हदीसूं, हदीस जे मतन माना काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि खे मतन हदीस चइबो आहे। उन खां अॻु में सनद आहे, सनद जे अंदरि उन्हनि शख़्सनि जा नाला हूंदा आहिनि। मसलन मां रिवायत कयां थो हज़रत साईं मीर हसन साहिब खां, साईं मीर हसन साईं अब्दुल करीम बेर वारे खां, साईं अब्दुल करीम साईं ग़ुलाम मुस्तफ़ा कासिमी रहमतुल्लाह अलैह खां, साईं कासिमी रहमतुल्लाह अलैह हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह खां, हज़रत हुसैन मदनी शेखुल हिंद खां, शेखुल हिंद मोहम्मद कासिम नानोतवी खां, मोहम्मद कासिम नानोतवी शाह इसहाक़ खां, शाह इसहाक़ शाह अब्दुल अज़ीज़ खां, शाह अब्दुल अज़ीज़ शाह वलीउल्लाह खां। इन खे सनद चइबी आहे, इन खे सनद चइबी आहे त हिकु हदीस जी सनद आहे ऐं ॿियो हदीस जो मतन आहे। त उन्हनि आलिमनि इमाम बुखारी जो इम्तिहान कहिड़ो कयूं, हर हिकिड़े उन्हनि मां 10 हदीसूं सनद मटाई मतन मटाई, सनद भी मटाई मतन मटाई। इमाम बुखारी जे आॾो अची करे अर्ज़ु कयूं, साईं असांखे कुझु सुवाल करणा आहिनि। चई त भली सुवाल कयो। त हदीस पढ़ंदो वियो, सनद मटाईंदो वियो, हदीस पढ़ंदो वियो, सनद मटाईंदो वियो, हदीस पढ़ंदो वियो, सनद मटाईंदो वियो। ॻाल्हि खे गॾमॾ करी तव्हां त ख़बर पवे त बुखारी खे ज़हन आहे या न आहे। हर हदीस जे बयान करण खां बाद में उहो साॻियो ई आलिम छा थो चवे, साईं मां सही थो पढ़ां। चई त लादरी मूंखे ख़बर ई कान्हे का, लादरी मूंखे ख़बर ई कान्हे का। हाणे माण्हू हिक ॿिए खे अखियूं लॻाइणु शुरू कयूं त जंहिंजे ज़हन जी ज़कावत जी शोहरत इहा ई हाणे लादरी जा लफ़्ज़ थो इस्तेमालु करे। 10 ई मौलवी पंहिंजूं हदीसूं बयानु कयूं खिल्त मिल्त करे। उन खां बाद में इमाम बुखारी शुरू थियो, सनद ही आहे, उनजो मतन ही आहे, सनद ही आहे, उनजो मतन ही आहे। सनद मतन मिलाईंदो वियो, मिलाईंदो वियो, मिलाईंदो वियो। आख़िर उहे 10 ई आलिम हज़रत इमाम बुखारी जे ज़हन ऐं ज़कावत जा मोतरिफ़ थी करे उथी विया। वाक़ई जहिड़ो ॿुधोसीं तहिड़ो ॾिठोसीं। मुंहिंजा अज़ीज़ साथियो, हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जी पैदाश 194 में ऐं हज़रत इमाम बुखारी नंढड़ो आहे, अञा ॾाड़ीअ जा वार ई नाहिनि लथा, इमाम बुखारी पढ़ाइणु शुरू कयो आहे। इमाम बुखारी जो नालो कुनियो अॻे हूंदो हो, अरबन में कुनियो, को पीउ जे नाले सां पाण खे, को माउ जे नाले सां, अच्छा माउ जे नाले सां, को वरी पुट जे नाले सां पाण खे मशहूरु कंदो हो। अबू अब्दुल्ला मोहम्मद बिन इस्माइल बिन इब्राहिम बिन मुगीरा बिन बरदविया। बरदविया इहो बुखारा हींअर तक़रीबन अफ़गानिस्तान जो परियों पासो आहे। इमाम बुखारी असुल उतां जो आहे। त इमाम बुखारी जो पर ॾाॾो बरदविया ग़ैर मुस्लिम हो। उन खां पोइ उनजो ॾाॾो जेको आहे या पर ॾाॾो मुगीर मुसलमान थियो। यमान जोफ़ी नाले अरब हो, मुसलमान। इहे इलाइक़ा हज़रत उमर फारूक ऐं हज़रत उस्मान साईं जे दौर में फ़तह थिया आहिनि। त उन वक़्त में जेको गवर्नर हो यमान जोफ़ी, हज़रत मुगीर उन जे हथ ते मुसलमान थियो, तंहिंजे करे पाण खे जोफ़ी सॾाईंदो हो। इन जे करे इमाम बुखारी जे निस्बत में जोफ़ी ऐं अल बुखारी चइबो आहे। त हज़रत इमाम बुखारी जो पर ॾाॾो या झड़ ॾाॾो बरदविया मुसलमान न हो, बरदविया चइबो आहे हारीअ खे, असुल हारी हो। पोइ वरी मुगीरा मुसलमान थियो, पोइ वरी इब्राहिम, पोइ वरी इस्माइल, पोइ वरी मुहम्मद। हज़रत इमाम बुखारी जॾहिं ॼाओ त अञा नंढड़ो हो त पीउ वफ़ात करे वियो। इमाम बुखारी जो पीउ जॾहिं वफ़ात करे वियो, पोइ ते वसीयत कई त मुंहिंजे पुट खे जेका मां पोइ ते मिल्कियत छॾी आहे उन में हिकिड़ो पैसो शुभे वारो न आहे, हराम त पंहिंजे जाइ ते आहे।
हराम तो पंहिंजे जाइ ते पर 1 रुपयो शुभो वारो न आहे। मुंहिंजे पुट जी तरबियत इन्हनि पैसनि सां कजो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो तोलबाओ, जॾहिं तव्हां ऐं असांजो ख़ुराक हलाल हूंदो तॾहिं त ज़हन ज़कावत थींदी, हलाल हूंदो तॾहिं इल्मु आसान थींदो, रिज़्क़ हलाल हूंदो तॾहिं तव्हां ऐं असांजे मथां इल्म जे मथां अमल करणु आसान थी पवंदो। अॼु खाइणु हराम, पीअणु हराम, सभु कुझु हराम, पोइ बुख़ारी काॾों अचे, तिरमिज़ी काॾों अचे, हदीस जा काॾों किताब अचनि। तंहिंजे करे पहिरियों माण्हू पंहिंजे खाइण जे मथां कंट्रोल, पीअण जे मथां कंट्रोल करे। मबादा मां लुक़्मो हराम जो त कोन थो खावां। इमाम बुख़ारी जो पीउ हज़रत इस्माइल थो चवे त मुंहिंजे मिल्कियत में हराम त कोन्हे पर हिकिड़ो शुभो बि कोन्हे को। पोइ जॾहिं औलाद जे लाइ पीउ मां मिल्कियत अहिड़ी छॾींदा त पोइ त लाज़िमन औलाद वक़्त जो इमाम बुख़ारी बि थिए, इमाम तिरमिज़ी बि थिए, इमाम अहमद बिन हम्बल बि थिए, हज़रत इमाम मालिक बि बणिजी वञे। हलाल जा वॾा असरात आहिनि। हज़रत इमाम अहमद बिन हम्बल इमाम शाफ़ी वटि महिमान थी आयो। कुझु मुंहिंजो गुफ़्तगू तुलबा जे बारे में हूंदी, ज़रूरी न आहे समूरनि साथियुनि खे ॻाल्हि सम्झ में अचे, पर इंशाअल्लाह कुझु सम्झ में ईंदी। इमाम अहमद बिन हम्बल हज़रत इमाम शाफ़ी वटि महिमान थी आयो। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह, उहो बि मुहद्दिस, हो बि मुहद्दिस, हो बि वक़्त जो इमाम, हो बि वक़्त जो अॻवान। पंहिंजे पुट खे चई त वॾो मुहद्दिस आहे, मुत्तकी आहे, परहेज़गार आहे, तारीफ़ कईंसि। पर जॾहिं मानी लॻी, दस्तरख़ान लॻो, इमाम अहमद बिन हम्बल सां ॿिया बि माण्हू वेठा खाइण ते, उहो खाई बसि कयूं त इमाम अहमद बिन हम्बल बसि ई न पियो करे। सभ खां ज़्यादा मानी दस्तरख़ान ते हज़रत इमाम अहमद बिन हम्बल खाधो। वरी जॾहिं कचहरी खां बाद में हज़रत इमाम शाफ़ी जे फ़र्ज़ंद मुसल्लो बि खणी आयो, पाणी लोटो बि भरे रखी त लाज़िमन हेॾो वॾो इमाम आहे, राति जो उथी करे तहज्जुद पढ़ंदो, तंहिंजे करे उनखे मुसल्ले जी बि ज़रूरत ऐं उनखे पाणी जी बि ज़रूरत। सुबुह ते छोकिरो भॼंदो आयो, ॾिसे त पाणी लोटे में जीअं आहे तीअं ई, त इमाम अहमद बिन हम्बल वज़ू कयो ई कोन्हे। सुबुह ते इमाम शाफ़ी ते उन जे पुट थो एतिराज़ करे त बाबा जंहिं माण्हूअ जी तूं हेॾी वॾी तारीफ़ कंदे हैं, मुंहिंजा 2 सुवाल आहिनि, 2 एतिराज़ आहिनि इमाम अहमद बिन हम्बल जे मथां। चई कहिड़ा? चई त पहिरियों त दस्तरख़ान लॻो, उन दस्तरख़ान ते ॿिया महिमान खाई तकड़ा उथी विया, जंहिंखे तूं इमाम ऐं मुहद्दिस थो चवीं उहो तमामु ज़्यादा मानी खाधई। हालांकि ज़्यादा मानी खाइण इहा तक़वा ऐं परहेज़गारीअ जे मुआफ़िक़ न आहे, बल्कि मुख़ालिफ़ आहे। इहा त हैवानियत जी अलामत आहे। हेॾो वॾो मुहद्दिस एॾी वॾी मानी खाधई। ऐं ॿिए नंबर में मां उन जे लाइ पाणी लोटे में रखियुमि, उहो पाणी जीअं आहे तीअं ई आहे। जेकॾहिं मुत्तकी परहेज़गार इबादतगार हुजे हा त राति जो उथी करे तहज्जुद पढ़े हा, तहज्जुद जे लाइ वज़ू करे हा, वज़ू बि कोन कई, मानी घणी खाधई, हिन खे इमाम कीअं थो चवे? हे छोकिरे जा एतिराज़, इमाम शाफ़ी जे पुट जा एतिराज़। इमाम शाफ़ी पंहिंजे पुट जा एतिराज़ ॿई इमाम अहमद बिन हम्बल वटि पेश कयईं त हज़रत इमाम अहमद बिन हम्बल जवाबु कहिड़ो थो ॾे? साईं तुंहिंजे पुट जा ॿई एतिराज़ सही आहिनि, पर मां जॾहिं दस्तरख़ान ते वेठुमि त उन दस्तरख़ान जे मथां ॾिठुमि त ज़िंदगीअ में हलाल मानी इमाम अहमद बिन हम्बल खे अॼु मिली आहे। ज़िंदगी में हलाल मानी मां ॼण के खाधी ई कान्हे का। ॾिसां पियो त उन हलाल मानी जे करे नूरानी लाट इन मानीअ ते किरे पई। तंहिंजे करे चयुमि त अहमद जेकॾहिं तोखे अॼु हलाल मानी मां ड्रॉ करिणो आहे त अॼु खाई ड्रॉ कर। पोइ नतीजो छा निकितो? सॼी राति मां निंड कई न आहे। किन तारीख़ में लिखियो आहे त मां सॼी राति तहज्जुद पढ़ियो आहे, किन तारीख़दान लिखियो आहे त मां सॼी राति 100 मसइला इस्तिंबात करे कढिया आहिनि। मां निंड कई न आहे त वज़ू कयां कीअं? इहा आहे हलाल रिज़्क़ जो असरु, इहो आहे हलाल रिज़्क़ जो असरु। अॼु असांखे निमाज़ जे लाइ टाइम छो नथो मिले? मस्जिद पासे में आहे, निमाज़ ते न ईंदो। क़ुरान जे तिलावत जो मौक़ो छो नथो मिले? माकलुहु हरामुन व मशरबुहु हरामुन व मलबसुहु हरामुन, खाधो बि हराम, पीतो बि हराम, लटो कपिड़ो बि हराम। हाणे दुआऊं काॾों क़बूल थी। तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ साथियो, हे हज़रत इमाम बुख़ारी जो वालिद जो पंहिंजे तरफ़ां थो चए त मुंहिंजे मिल्कियत में शुबहो बि कोन्हे को। हज़रत इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह जे इम्तिहानात हलिया त हज़रत इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह 16 सालनि में
न 18 साल उमिरि ते इमाम बुखारी पढ़ाइणु शुरू कयो, दरसो तदरीस। हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जॾहिं मदीने शरीफ़ में था वञनि त हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे अम्मा पंहिंजे भाउ सां गॾु मदीने विया। किन तारीख़दाननि लिखियो आहे त उते इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह खे उन जे उस्ताद इसहाक़ बिन राहिबीअ हज़रत इमाम बुखारी जो उस्ताद आहे, उहो तो हुकुम करे त पुट सही हदीसुनि जो हिकु ख़ज़ानो लिख। किन लिखियो आहे त न, हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह हिकु ख्वाब ॾिठो, वो अजीब ख्वाब आहे, थोरो सम्झण जी ज़रूरत आहे। इमाम बुखारी ख्वाब थो ॾिसे त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे भरिसां ॼण की ईअं सम्झो त मक्खियूं आहिनि, मां उन्हनि खे तड़ियां थो, मां उन्हनि खे परे थो कयां। उहो ख्वाब पंहिंजो हज़रत इसहाक़ बिन राहिबी जॾहिं पेश कई, चई त बाबा डिॼ न, तो ओ पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जूं सही हदीसूं गॾु कर जेके अल्लाह जे रसूल जे तरफ़ मौज़ू या कूड़ियूं ॻाल्हियूं निस्बत कयूं, उन्हनि खे तूं परे कर, परे कर, परे कर। अल्लाह इहा ख़िदमत तोखां वठंदो। तंहिंजे करे हज़रत इमाम बुखारी खे उन वक़्त में बुखारी किताब जे लिखण जो शौक़ु पैदा थियो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, इमाम बुखारी ही किताब लिखण जी शुरूआत कई किथे? मां बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मदीने पाक जी जंहिंखे ज़ियारत थी आहे, इहा हदीस उते लिखी पई आहे। पाण फरमाए त मुंहिंजे कमरे ऐं मुंहिंजे मिंबर जे विच में जेको ज़मीन जो टुकड़ो आहे, इहो जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ आहे। हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह ओ इते वेही करे हे जेके भी बुखारी जा उनवान आहिनि, बुखारी शरीफ़ जा जेके तराजिम आहिनि, उहे तराजिम इमाम बुखारी रियाज़ुल जन्नह में लिखियो। तराजिम बुखारी जा तराजिम रियाज़ुल जन्नत में लिखी ऐं हर हिकिड़े बुखारी शरीफ़ उते तर्जुमा लिखी। ऐं इन जे करे चइबो आहे त फ़िक़्हुल बुखारी फ़ी तराजिम ही, हज़रत इमाम बुखारी जे इल्म जी जेका भी कमाई आहे उहा उन जे तर्जुमनि में रखे पियो आहे, उन जे तर्जुमनि में रखे पियो आहे। सॼी हदीस जा तराजिम रियाज़ुल जन्नत में लिखी। किन रिवायतुनि में आहे त हज़रत इमाम बुखारी पंहिंजे किताब बुखारी लिखियो आहे हतीम में। हतीम आहे बैतुल्लाह जे उन हिस्से खे जेका हिस्सो रहियल आहे, उते वेही करे इमाम बुखारी लिखियो आहे। तंहिंजे करे तव्हां तुलबान खे थो सम्झायां, उन जे विच में ततबीक ही आहे त उनवान रियाज़ुल जन्नत में लिखी, वरी हतीम में अची करे उन जी तसहीह कई त आया नज़र सानी कई त मां इहे उनवान सही लिखिया आहिनि या ग़लति लिखिया आहिनि, या उन्हनि जे अंदरि जा कमो पेशी करणी आहे या नाहे करणी। तंहिंजे करे शुरूआत रियाज़ुल जन्नत में उन जी तबजीन, उन जी तस्वीर, उन जी तफ़सीर जेका कई सा हतीम में कई। ऐं उन खां बाद में हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह खे जेका हदीस मिलंदी वञे ऐं उन हदीस खे पोइ उन जे उनवान सां लिखे पियो। पर लिखण जो अंदाज़ कहिड़ो आहे? हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह हदीस जे लिखण खां अॻु में पहिरियों गुस्ल करे बरकातु नफ़िल पढ़ी पोइ हदीस लिखंदो हो। पहिरियों गुस्ल करे विंझी करे पोइ वरी उन खां बाद में बरकातु नफ़िल पढ़ी, नफ़िल जे पढ़ण खां बाद में हदीस लिखंदो वञे, हदीस लिखंदो वञे, हदीस लिखंदो वञे। मुंहिंजा अज़ीज़ साथियो, अंदाज़ो लॻाए त इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह हिन किताब जे लिखण जे वक़्त में केतिरा नफ़िल पढ़िया आहिनि? 6 लख अहादीस, 6 लख, 6 लखनि हदीसुनि मां चूंडे 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 हज़रत इमाम बुखारी ही किताब बुखारी लिखियो आहे, जंहिंमें उलमा था लिखनि त 7,500 हदीसूं आहिनि। 6 लखनि खां इंतिखाब कयो आहे, 6 लखनि खां चूंडींदो आयो आहे, चूंडींदो आयो आहे, चूंडींदो आयो आहे, चूंडे चूंडे करे ही किताब लिखी, जंहिंमें 7,500 कमो पेश हदीसूं आहिनि। पोइ उन जे लाइ तव्हांखे इल्मी बुनियाद ते के हदीसूं तकरार थियल आहिनि। तकरार जी माना आहे हिकु हिकु रिवायत खे इमाम बुखारी 2 दफ़ा बि आंदो आहे, 3 दफ़ा बि आंदो आहे, 4 दफ़ा आंदो आहे। हिकिड़े हदीस मां जेतिरा मसइला निकिरंदा ओतिरा दफ़ा उन हदीस खे आणींदो। तंहिंजे करे तकरार शुदा हदीसुनि सां इमाम बुखारी जो किताब बुखारी में 7,500 हदीसूं आहिनि। हाणे 7,500 हदीसूं हिकिड़े हदीस जे वक़्त में बरकातु नफ़िल पढ़े त अंदाज़ो लॻायो त घणियूं रकातूं थी वियूं।
एॾे तकवा, एॾे परहेज़गारी, एॾे अंदाज़ सां ही किताब लिखिया विया आहिनि, तंहिंजे करे अल्लाह उन्हनि जे इन ईअं सम्झो त महिनतुनि खे, उन्हनि जे इन जे तकवा ऐं परहेज़गारी खे अल्लाह वटि एॾी क़बूलियत थी जो अॼु 15वीं सदी में बि इहे किताब मिन व अंतहा असांजे हथ में आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ साथी, इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह हा 6 लख हदीसूं आहिनि। 6 लखनि हदीसुनि मां इंतिखाब करे चूंडे हज़रत इमाम बुखारी हे किताब लिखियो आहे, किताब बुखारी। 6 लख हदीसूं, हदीसनि जा किताब। 8 उनवान हूंदा आहिनि हदीस में: अक़ाइद, तफ़सीर, अहकाम, रिक़ाक़, आदाब, मनाक़िब, फ़ितन। ये 8 बाब, 8 उनवान। जंहिं किताब में इहे 8 ई उनवान आहिनि उनखे जामियो चइबो आहे। जंहिं किताब में इहे 8 ई उनवान आहिनि उनखे जामियो चइबो आहे। तंहिंजे करे इमाम बुखारी खे चइबो आहे अल जामियो असहीह अल बुखारी, छो त इमाम बुखारी जे हिन किताब में 8 ई उनवान आहिनि। अक़ाइद भी आहे, अहकाम भी आहे, तफ़सीर भी आहे, तारीख़ भी आहे, अहकाम भी आहिनि, आदाब भी आहे, मनाक़िब भी आहे, फ़ितन भी आहे। 8 उनवान इमाम बुखारी जे किताब बुखारी में आहे। तंहिंजे करे बुखारी खे अल जामियो असहीह अल बुखारी थो चए। इन बुखारी जे अंदरि सुलासियात बुखारी कुझु हदीसूं आहिनि। सुलासियात बुखारी चइबो आहे, माना हज़रत इमाम बुखारी ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विच में 3 माण्हू आहिनि। सनद तमामु थोरी आहे। ताबई, तबो ताबई, सहाबी। हेॾो हज़रत इमाम बुखारी, पोइ तबो ताबई, पोइ ताबई, पोइ वरी सहाबी, पोइ रसूलुल्लाह। त माना नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हज़रत इमाम बुखारी जे विच में 3 माण्हू आहिनि विच में। त पोइ इहा सनद तमामु मुख़्तसर आहे। इनखे सिलसिलतु ज़हब चइबो आहे, ॼण की सोन जी ज़ंजीर आहे। त पोइ हाणे इमाम बुखारी जे किताब में तमामु थोरियूं हदीसूं आहिनि, त उन्हनि खे सुलासियात बुखारी चइबो आहे। उन सुलासियात बुखारीअ में 20 हदीसूं आहिनि, जन 20 हदीसुनि जा रावी इमाम बुखारी जे इमाम अबू हनीफ़े जा शागिर्द आहिनि या शागिर्दनि जा शागिर्द आहिनि। हज़रत इमाम अबू हनीफ़े जा 20 हदीसूं आहिनि। सुलासियात बुखारी 20 हदीसूं आहिनि, जन 20 हदीसुनि में रावी जेके आहिनि उहे इमाम अबू हनीफ़े जा शागिर्द या शागिर्द जा शागिर्द आहिनि। पोइ अंदाज़ो लॻायो त इमाम अबू हनीफ़े जो छा मनक़बत आहे, छा मक़ाम आहे। तंहिंजे करे इमाम अबू हनीफ़े जो किताब मुस्नद इमाम आज़म में जेका सनद आहे न उहा सुनाई आहे। सुनाई जी माना आहे जिते इमाम अबू हनीफ़ा ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक़्त में विच में 2 माण्हू, फ़क़ति 2 माण्हू। हेॾो इमाम अबू हनीफ़ो आहे, होॾो रसूलुल्लाह, विच ते 2 रावी आहिनि। त पोइ इमाम अबू हनीफ़े जो पूरो मसलक हनफ़ी सुनाई आहे। इमाम बुखारी जे अंदरि बुखारी में चंद हदीसूं आहिनि सुलासियात, जन के किताब जे कुंड में इमाम बुखारी वॾनि अखरनि सां लिखंदो सुलासियात बुखारी, सुलासियात बुखारी। त बुखारी जे इन्हनि हदीसनि खे एॾी वॾी अहमियत आहे त पोइ इमाम अबू हनीफ़े जे मुस्नद इमाम आज़म खे उनखां वधीक अहमियत आहे। हिते 3 माण्हू आहिनि, हुते 2 माण्हू आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त, ही मुख़्तसर हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जी थोरी तारीख़ है। थोरी तारीख़ हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जे मथां हालात। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जीअं त ज़की हो, होशियार हो। ऐं इमाम बुखारी खे किन लिखियो आहे त शाफ़ी मसलक जो, मालिकिन मालिकी लिखियो आहे, हनफिन हनफी लिखियो आहे, इमाम अहमद बिन हंबल हंबली लिखियो आहे। पर हक़ीक़त आहे त इमाम बुखारी ख़ुदि मुज्तहिद आहे। इमाम बुखारी ख़ुदि मुज्तहिद आहे। काथे इमाम शाफ़ी जी ताईद कंदो, काथे इमाम मालिक जी ताईद कंदो, काथे इमाम अहमद बिन हंबल जी ताईद थो करे, काथे ख़ुदि इमाम अबू हनीफ़े जी ताईद थो करे। तंहिंजे करे इमाम बुखारी खे तव्हां मुज्तहिद सम्झो। इन वजह जे करे खोड़ मसइलनि में इमाम बुखारी अलॻि सलॻि हूंदो हो। हज़रत इमाम बुखारी बुखारा शहर में हल्के हदीस जॾहिं हदीस पढ़ाइनि पिया, उन वक़्त में बुखारा जो जेको गवर्नर हो मीर ख़ालिद नालो हो हुनजो। मीर ख़ालिद
बादशाहनि खे वॾनि माण्हुनि खे हर हमेशह हिकु गुरूर हूंदो आहे, हिकिड़ो गुरूर ज़रूरु हूंदो आहे। बादशाही त वॾी शइ आहे। इमाम बुखारी ॾे माण्हू मोकिली जॾहिं त तालीम इहा ई अंग्रेज़ी तालीम उन ज़माने में कान हुई। अंग्रेज़ी तालीम त हिते अंग्रेज़ जे दौर खां पोइ आयल आहे। हाँ, हज़रत इमाम बुखारी जे वक़्त में इहो ई तालीम हो। ग़रीब खे बि इहो ई पढ़णो पवंदो हो, अमीर खे बि इहो ई पढ़णो पवंदो हो, बादशाह जा पुट बि इहे पढ़नि, ग़रीबनि जा पुट बि इहो पढ़नि। मीर ख़ालिद इमाम बुखारी जे तरफ़ माण्हू मोकिली, तव्हां अचो मुंहिंजे पुटनि खे हदीस पढ़ायो, पर मुंहिंजे ओताक़ ते गवर्नर हाउस में मिसाल इते अची पढ़ायो। इमाम बुखारी जवाब थो ॾे, हदीस अल्लाह जे रसूल जो कलाम आहे, हे इल्मु अल्लाह जे तरफ़ां नेमत आहे, ही इल्मु तुंहिंजो मुहताज न आहे, तूं ऐं तुंहिंजा पुट हिन इल्म जा मुहताज हो। तंहिंजे करे तोखे जेकॾहिं ज़रूरत आहे, तुंहिंजे पुटनि खे जेकॾहिं ज़रूरत आहे त पोइ हेॾे अचनि मुंहिंजे मदरसे में, मुंहिंजे इदारे में, जिते मुंहिंजो हल्को आहे उते अचनि त उते मां उन्हनि खे हदीस पढ़ायां। बाक़ी मां अची करे तुंहिंजे दर ते उन्हनि खे पढ़ायां, ईअं नथो थी सघे। बेसल आलिम अला बाबिल अमीर, उहो आलिम बुछड़ो करे चइबो जो दर दर ते वञे। बेसल आलिम अला बाबिल अमीर, उहो आलिम बुछड़ो करे चइबो त हर वक़्त में अमीरनि जे दर ते बीठो हुजे ॾाढी टंगे करे। तंहिंजे करे इमाम बुखारी फरमाई त न न न न, मुंहिंजे अचण सां हदीस जे इल्म जी ॼण की तौहीन आहे, तंहिंजे करे मां इमाम बुखारी जा तौहीन न कंदुमि। नेमल अमीर अला बाबिल आलिम, हा उहो अमीर भलो करे चइबो जो आलिमनि जी दर ते अचे, आलिमनि जे दर ते अचे, उहो अमीर भलो करे चइबो। तंहिंजे करे दीन जो मुहताज तूं, क़ुरान जो मुहताज तूं, इल्म जो मुहताज तूं, रसूलुल्लाह जो मुहताज तूं, अल्लाह जो मुहताज तूं ऐं तुंहिंजा पुट आहिनि। हेॾे अचो त पढ़ायां, माना तव्हांजे दर ते अची करे कोन पढ़ाईंदो। मुंहिंजा अज़ीज़ साथी, इहे हा उन वक़्त जा आलिम। अल्लाह हींअर बि अहिड़ा जवान पैदा कया आहिनि कंहिंजे दर ते कोन वेंदा आहिनि, जंहिंखे आहे अचिणो त भली अचे। नेठि इमाम बुखारी जे तरफ़ मजबूर थी करे पुट मोकिलियईं। जॾहिं पुट मोकिलियईं त इमाम बुखारी ग़रीबनि जे पुटनि सां गॾु विहारे पढ़ाइनि पियो। जिते गवर्नर जो पुटु उते हारी जो पुटु, जिते गवर्नर जो पुटु उते मज़दूर जो पुटु, जिते गवर्नर जा पुट उते तारिजरनि जा पुट, सभु कुल्हो कुल्हे में मिलाए करे पढ़नि पिया। इहो ई त इस्लामी तालीम आहे। इस्लामी तालीम जे अंदरि मुसावात आहे, इस्लामी आमाल में मुसावात आहे। निमाज़ में अमीर हुजे ग़रीब हुजे हिकिड़े सिफ़ में गॾु बीहंदा। तवाफ़ जे अंदरि ग़रीब हुजे अमीर हुजे, वक़्त जो हाकिम हुजे, समूरनि जे लाइ कानून हिकिड़ो आहे। मथो उघाड़ो, समूरनि खे मथो उघाड़ो, पेर उघाड़ा, समूरनि जा मथ पेर उघाड़ा, ॿ कपिड़ा समूरनि खे ॿ कपिड़ा पाइण, पुठी उघाड़ी समूरनि जी पुठी उघाड़ी थी पवंदी। ईअं न आहे त हे बादशाह आहे हिन जे लाइ वरी अलॻि लिबास हुजे, हे ग़रीब आहे उन जे लाइ अलॻि लिबास हुजे। न, इहो ई त दीन इस्लाम में मुसावात ऐं बरोबरी आहे। इमाम बुखारी ग़रीबनि जे पुटनि सां अमीर जे पुटनि खे वेहारे करे जॾहिं तालीम पियो ॾे त पुट वञी करे पीउ खे थियूं त बाबा असां त इज़तमंद, असां दौलतमंद, असां हाकिम ऐं बादशाह जा पुट, वॾो गुरूर ऐं तकबुर, असांजा हारी नारी, असांजा मज़दूर, असांजे इलाइक़े जा उहे माण्हू जंहिंजे पघर असांखे पसंदि न आहे, उहे असां सां गॾिजी करे पढ़नि। साईं खे चओ त असांखे अलॻि कमरे में पढ़ाए, असां पढ़ूं पर जुदा थी करे पढ़ूं। मुंहिंजा अज़ीज़ साथियो, हज़रत इमाम बुखारी जे मथां गवर्नर मुस्लमान हो, को ग़ैर मुस्लिम त कोन हो। ज़ोर भरी त मुंहिंजे पुटनि खे मदरसे में पंहिंजे इदारे जे अंदरि अलॻि पढ़ाए, छो त मुंहिंजे पुट गवर्नर जा हाकिम जा पुट आहिनि। जे न त मां तोखे सख़्तु तरीन सज़ा ॾींदुमि। हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे इज़त, पंहिंजे अज़मत, दीन जे अहमियत खे, उन सभ खे क़बूल कयो, सज़ाउनि तकलीफ़ुनि खे क़बूल कयईं, पर चई त न दीन इस्लाम जो कानून न छॾींदो। जेकॾहिं तुंहिंजा पुट पढ़ंदा त ग़रीबनि सां गॾु पढ़ंदा, तुंहिंजा पुट पढ़ंदा हारियुनि नारियुनि जे पुटनि सां गॾु पढ़ंदा। ईअं न आहे जो तुंहिंजे पुटनि खे अलॻि पढ़ायां ऐं हिननि खे अलॻि पढ़ायां। इहा तबक़ाती तालीम अंग्रेज़ जी आहे, इहा तबक़ाती तालीम दीन इस्लाम जी न आहे। नेठि हज़रत इमाम बुखारी जे लाइ हुकुमनामो निकितो त मुंहिंजे इलाइक़े मां निकिर। इमाम बुखारी खे मुल्क नेकाली, रमज़ानुल मुबारक जो महीनो आहे। रमज़ानुल मुबारक जे महीने में हज़रत इमाम बुखारी जे लाइ हुकुमनामो जारी थियो।
बुखारी निकिरी मुंहिंजे इलाइक़े मां। इमाम बुखारी जो ॾोहो कहिड़ो? ॾोहो इहो हो त पुटनि खे दर ते अची करे न पढ़ाईंदुमि। ॾोहो इहो हो त तव्हांजे पुट मूं तालिबनि सां गॾु पढ़ंदा। इन ॾोह जे करे मुल्क निकाली। तंहिंजे करे हक़ जे आलिमनि खे अॼु ताईं जेके हक़ ॿुधाईंदा आहिनि त लाज़िमन वक़्त जा गवर्नर, वक़्त जा हाकिम उन ते ख़ुशि न थींदा, उन ते ख़ुशि न थींदा। जेकॾहिं इन्हनि खे वस पुॼे त असांखे बि बुखारीअ वांगुरु कढी छॾनि, पर उनजो वस कोन थो पुॼे। इमाम बुखारी बुखारा मां निकितो, रमज़ान शरीफ़ जे महीने में निकितो, पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो बददुआ करे वियो। मीर ख़ालिद खे बददुआ कई, जीअं तो मूंखे कढियो आहे अल्लाह तोखे बि इन इलाइक़े खां रुसवाई ज़लील करे खणंदो। इमाम बुखारी निकितो, समरकंद जे इलाइक़े जे तरफ़ रवाना पियो थिए। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो पोयां हाकिम जे मथां बादशाह नाराज़ थियो, मीर ख़ालिद जे मथां उनखे गवर्नरी खां लाहे करे मोह कारो करे गॾह ते चाढ़े रुसवा करे पूरे शहर में घुमाए करे उन खां बाद में तड़े करे कढींसि। जेकॾहिं आलिमनि ऐं बुज़ुर्गनि ऐं नेकोकार मुहद्दिसीन खे जंहिं बि तंग कयो आहे उहो दुनिया जे अंदरि मीर ख़ालिद वांगुरु ज़लील ऐं रुसवा थियो आहे। खरतंग इलाइक़े जो नालो आहे। हज़रत इमाम बुखारी उते पहुतो। हज़रत इमाम बुखारी खे ख़बर पई त तुंहिंजे लाइ समरकंद में बि हालात मुनासिब न आहिनि, समरकंद जे अंदरि बि तुंहिंजे लाइ हालात मुआफ़िक़ न आहिनि। त पोइ उते इमाम बुखारी दुआ थो घुरे त मुंहिंजा रब हाणे ज़मीन मुंहिंजे लाइ तंग थी वई आहे, कुशादी ज़मीन मुंहिंजे लाइ तंग आहे। हाणे मां बुखारी तोखे अर्ज़ु थो कयां, हाणे मुंहिंजा अल्लाह पंहिंजे तरफ़ मूंखे वठी हल। ईद उल फितर जे राति, ईद उल फितर जे राति हज़रत इमाम बुखारी वफ़ात थो करे। 256 हिजरी में हज़रत इमाम बुखारी ईद उल फितर जे राति इंतकाल करे वियो। हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह खे जॾहिं क़ब्र में दफ़न कयो थो वञे, तारीख़ जा किताब था लिखनि 6 महीननि ताईं हज़रत इमाम बुखारी जे क़ब्र मुबारक मां ख़ुशबू ई ख़ुशबू पई अचे। इहा ख़ुशबू छाजी हुई? इहा इन हदीस जी ख़ुशबू हुई। इहा ख़ुशबू छाजी हुई? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहादीस खे यादि करणु, पढ़णु ऐं पढ़ाइणु लिखण जी इहा इन सूरत जे अंदरि अलामत निशानी हुई जो उन जे क़ब्र मुबारक मां 6 महीननि ताईं ख़ुशबू ई ख़ुशबू अचे। पोइ पोयां बुज़ुर्गनि दुआऊं घुरियूं त मुंहिंजा अल्लाह हाणे माण्हू फितने ऐं फ़साद में था पवनि त इन बुज़ुर्गाने दीन जे क़ब्रनि खे के सजे जे लाइ या के उनखे हाजत रवा ऐं मुश्किल कुशा था सम्झनि, तंहिंजे करे मुंहिंजा अल्लाह हाणे इनखे मख़फ़ी बनाए। तंहिंजे करे अल्लाह उनखे मख़फ़ी कयो। हे आहे हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह। 62 साल जे उमिरि में हज़रत इमाम बुखारी हिन दुनिया मां रहलत करे वियो ऐं उन वक़्त में जॾहिं वफ़ात कई त रमज़ानुल मुबारक जे ईद उल फितर जी राति आहे। पर इमाम बुखारी जी हालात इहे आहिनि जो पंहिंजे इलाइक़े में रही करे जेको हदीस पढ़ाए पियो उनखे बि वक़्त जा बादशाह न सही सघिया। इमाम बुखारी खे बुखारा मां निकाली ॾिनी वई जो इमाम बुखारी खरतंग जे इलाइक़े में ईद उल फितर जी राति वफ़ात करे वियो। हे बुखारी शरीफ़ जा कुझु हालात। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हिन किताब जी इब्तिदा हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह कयो आहे किताबुल वही सां। कैफ़ बाबुन कैफ़ कान बदुल वही शुरूआत। हालांकि ॿियनि किताबनि में इमाम मुस्लिम पंहिंजे किताब शुरूआत किताबुल ईमान सां, सुनन जा किताब उन्हनि खे चइबो आहे जेके फ़िक़ही अंदाज़ सां हुजनि, किताब तहारत खां। पर इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब जी शुरूआत थो करे बाबुन कैफ़ कान बदुल वही, माना वहीअ जे नाले सां इमाम बुखारी पंहिंजे किताब जी शुरूआत थो करे। त हज़रत इमाम बुखारी जो मक़सदु ई आहे त वही ॿिनि क़िस्मनि ते आहे। हिकु वही मतलूब, ॿियो वही ग़ैर मतलूब। हिकु वही जल्ली, ॿियो वही ग़ैर जल्ली ख़फ़ी, यानी क़ुरान बि वही आहे त पैगम्बर जो रसूलुल्लाह जी जेका हदीस मुबारक आहे उहो बि वही आहे। हो वही मतलूब आहे। वही मतलूब जी माना आहे जंहिंखे कलाम क़ुरान खे जीअं तव्हां असां निमाज़ में पढ़ंदा आहियूं, हे बि वही आहे पर हिन खे निमाज़ में नथो पढ़ियो वञे। फ़र्क़ु एतिरो आहे, हो जल्ली आहे, हो ज़ाहिर आहे, हे मख़फ़ी आहे। तंहिंजे करे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब जी शुरूआत किताब बाबु कैफ़ कान वही सां करे करे इशारो थो करे त अल्लाह जो किताब बि वही आहे त रसूलुल्लाह जो कलाम बि वही आहे। छो त क़ुरान थो फरमाए त वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वही, मुंहिंजो महबूब जो कुझु ॻाल्हाए थो सो वही थो ॻाल्हाए। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तालिबनि खे हिकिड़ो सुवालु। इमाम बुखारी पंहिंजे किताब जी इब्तिदा ऐं शुरूआत में ख़ुतबो न लिखियो आहे। बिस्मिल्लाह खां पोइ बाबु,
न त काफ़ी किताबनि में ख़ुतबा हूंदा आहिनि, अल्हम्दुलिल्लाह हम्द हूंदो आहे, सना हूंदी आहे, तारीफ़ हूंदी आहे। इमाम बुखारी पंहिंजे किताब जी बिदायत ऐं शुरूआत हम्द सां छो न कई, जॾहिं त हदीस बि आहे। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कुल्लु अमरिन ज़ीबालिन लम युब्दा बिहम्दिल्लाहि फहुव अख़्तउ, जेको बि कमु भलो अल्लाह जे हम्द ऐं सना सां शुरू न कजे त उहो ख़ैर कसीर खां कटियल आहे। त पोइ हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह इन हदीस खे छो छॾी, इमाम बुखारी इन हदीस ते छो अमल न कई, ऐं इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह इन हदीस ते अमल करे ऐं ख़ुतबो छो न लिखियईं। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह जा कुझु शराइत आहिनि। हज़रत इमाम बुखारी हदीस वठंदो आहे शर्तनि सां। रावी 5 क़िस्मनि ते आहिनि। पहिरियों क़िस्म रावी कसीरु ज़ब्त वल इत्तिकान व कसीरुल मुलाज़िमत, वॾो मुत्तकी, वॾो परहेज़गार, आदिल हुजे ऐं पंहिंजे उस्ताद सां हर वक़्त में गॾु। कसीरुल मुलाज़िमत लिशयूख़, पंहिंजे शेख सां, पंहिंजे उस्ताद सां हर वक़्त में गॾु हुजे, माना एॾो उनजो ताल्लुक़ हुजे। इहो पहिरियों क़िस्म रावी जो। ॿियो क़िस्म रावी जो कसीरु ज़ब्त वल इत्तिकान व क़लीलुल मुलाज़िमत, मुत्तकी, परहेज़गार, आदिल, क़ुव्वत हाफ़िज़े वारो हुजे पर उस्ताद सां उनजो ताल्लुक़ घटि हुजे, इहो ॿिए नंबर आहे। कसीरु ज़ब्त, कसीरु ज़ब्त, कसीरुल मुलाज़िमत व क़लीलु ज़ब्त, इहो टियों नंबर आहे। क़लीलु ज़ब्त व क़लीलुल मुलाज़िमत चौथों नंबर आहे। क़लीलु ज़ब्त व क़लीलुल मुलाज़िमत मैल जर्ह व तादील, इहो पंजों नंबर आहे। तंहिंजे करे इहा हदीस हज़रत इमाम बुखारी जे शराइतनि जे मुताबिक़ न ही, हम्द वारी हदीस इमाम बुखारी जे शराइतनि जे मुताबिक़ न ही, तंहिंजे करे इमाम बुखारी उनखे न आंदई। ऐं ॿिए नंबर में हम्द मां मक़सदु छा आहे? ॿिए नंबर में हम्द मां मक़सदु इहा आहे त अल्लाह जी तारीफ़, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम में अल्लाह जी तारीफ़ आहे। तंहिंजे करे इमाम बुखारी 3 खे लॻे। इन वजह जे करे इहे 2 जवाब सम्झो, ॼण त ॿिया बि जवाब खोड़ आहिनि, इहे 2 जवाब तव्हांजे लाइ काफ़ी आहिनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम में अल्लाह जी तारीफ़ आहे। अल्लाह बनी इसराइलनि खे लफ़्ज़ अल्लाह ॾिनो, अल्लाह हिन उम्मत खे रहमान ऐं रहीम ॾिनो। अल्लाह जे नाले में जलालियत आहे। तंहिंजे करे तव्हां ॾिसंदव बनी इसराइल क़ौम ते थोरे थोरे ते अज़ाब, थोरे थोरे ते अज़ाब, थोरे थोरे ते अज़ाब। हिन उम्मत जे मथां अल्लाह उनखे सिफ़त रहमान, सिफ़त रहीम ॾेई छॾी। इन्हनि सिफ़तुनि सां अल्लाह उन्हनि खे नवाज़े छॾियो। तंहिंजे करे केतिरा बि गुनाह आहिनि पर हिते रहमी रहमान, अल्लाह जी मेहरबानी मेहरबानी आहे। तंहिंजे करे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम में ई अल्लाह जी तारीफ़ रखी पई आहे। तंहिंजे करे इमाम बुखारी 3 खे लॻे। पूरे क़ुरान जे लाइ पूरो क़ुरान अलहम्द में, अलहम्द बिस्मिल्लाह में, बिस्मिल्लाह अल्लाह में, बिस्मिल्लाह सॼे जो सॼो अल्लाह में, अल्लाह बिस्मिल्लाहिर रहमान लफ़्ज़ लॻे, बिस्मिल्लाह सॼो बे में, बे जी मक़सद आहे अब्दियत। अल्लाह अब्दियत खां पाक आहे। पूरे मखलूक में अब्दियत ही अब्दियत आहे। पूरो क़ुरान अलहम्द में बंदा, अलहम्द बिस्मिल्लाह में बंदा, बिस्मिल्लाह बे में बंदा, बे जे नुक़्ते मां मुरादी अब्दियत आहे। तव्हां असां बाना ऐं रब पंहिंजे क़ुरान में इहो थो सम्झाए, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। तव्हां असांखे अल्लाह पंहिंजी इबादत जे लाइ, अब्दियत जे लाइ पैदा कयो आहे। और तंहिंजे करे बे में नुक़्तो आहे, अल्लाह जे नाले में नुक़्तो ई न आहे, अब्दियत में नुक़्तो आहे। रब चवे थो त सॼे क़ुरान जो ख़ुलासो मतिलबु तुंहिंजी अब्दियत आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कैफ़ कान बदुल वही इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ वही कीअं? वहीअ जी लुग़वी माना अथव कलाम पर कंहिं सां कजे मख़फ़ी, इहा वही अथव। वहीअ जा 7 क़िस्म आहिनि। पहिरियों ख़्वाब, ख़्वाब में बि वही, जीअं अल्लाह जे नबियनि जा जेके बि ख़्वाब आहिनि से वही आहिनि। ॿियो इल्क़ाउ, अल्लाह क़ल्ब में इल्क़ाउ करे, इहो बि वही। कलाम मिन वराए हिजाब, कंहिं पर्दे जे पुठियां अल्लाह कलाम करे, इहो बि वही। सलसलतु जर्स, जीअं अॻिते हदीस में ईंदव, कॾहिं कॾहिं जिबरील ईंदो हो, जीअं न चढ़ो हूंदो आहे ठक 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 ठक, ईअं ई वही। इहा बि शक्ल वहीअ जी, हा न। इंसानी शक्ल में जिबरील अचे, इहो बि वही। मलकूती शक्ल में अचे वही, जिबरील जे ज़रिए सां वही। इहे वहीअ जा 7 क़िस्म आहिनि।
कैफ़ कान बदरु वही इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ बदीअ जी व वहीअ जी बिदायत ऐं शुरूआत कीअं थी। बाबा इते कैफ़ मां मुराद कैफ़ियत न आहे बल्कि अज़मत वहीअ खे बयानु कयो थो वञे। कैफ़ियत मुराद न आहे, न त कैफ़ कान असां इमाम बुखारी केतिरा बाब अॻिते आणींदव, मगर इते अज़मत वहीअ खे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह कैफ़ जे लफ़्ज़ सां तो बयानु करे। शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह इहो जवाबु ॾिनो आहे कैफ़ मक़सूद हर वक़्त में उनजी कैफ़ियत बयानु न आहे बल्कि कैफ़ जे लफ़्ज़ सां वहीअ जे अज़मत खे इमाम बुखारी बयानु थो करे। त अक़ीदो वहीअ जे मुताबिक़, निमाज़ वहीअ जे मुताबिक़, रोज़ो वहीअ जे मुताबिक़, हर शइ तुंहिंजो अमल वहीअ जे मुताबिक़ आहे। अल्लाह वटि क़ाबिल क़बूल आहे। जेकॾहिं वहीअ जे मुताबिक़ न आहे त रब वटि क़ाबिल क़बूल कोन्हे को।